नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त पीपल्स पार्टी के ज़िले सदर मीर बाबर खान लुंड प्यार लाइ चैम्बर पहुची सीनियर कानूनदान असगर अली प्यार के हाई कोर्ट बार सखर जो नायब सदर ऐं लॉ कॉलेज घोटकी जो प्रिंसिपल थियण जी ख़ुशी में मुबारकबाद ॾींदे खेसि गुलनि जा हार पाराया विया। इन मौक़े ते एडवोकेट शौकत अली, दाऊद पोटो, लियाकत अली प्यार, पीपी अगवान सिकंदर अली लाखो, मुजाहिद अब्दुल मजीद लाखो, अब्दुल गनी लाखो ऐं ॿिया मौजूद हुआ। इन मौक़े ते मीर बाबर खान लुंड चयो है त पीपी आज़ाद अदलिया ते यकीन रखे थी। बार ऐं बेंच जे तावन सां माण्हुनि खे इंसाफ़ मुयसर थी सघे थो। इन चयो है त वकील बिरादरी जूं कानून जे बालादस्ती लाइ जदोजहद कंहिंखां ॻुझी नाहे। वकील बिरादरी हमेशा पाण मल्हायो। इन मौक़े ते एडवोकेट असगर अली प्यार, पीपी जे ज़िले सदर मीर बाबर खान लुंड ऐं ॿियनि महिमान खे अजरक जा तोहफ़ा पेश कया। इन खे प्यार लाइ चैम्बर अचण ते इन्हनि जो शुक्रियो अदा कयो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।